अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मोहब्बत जे मैदान में कर पड़ाड़ो पट, सिर सूरी धड़ किंगरे मतां कुछीअ कट। इश्क नांग निपट ख़बर खादन खे पवे। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम इशाल क़बूल पवे। 25 मार्च 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जाखोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तहबीरनि सां लही सघनि। इहा ॻाल्हि बि सदिन जॾो सच रखे थी त शरीके जुर्म न होते तो मुखबरी करते हमें खबर है लुटेरों के हर ठिकाने की। मेरे खुदा मुझे तारिक का हौसला हो अता, ज़रूरत आन पड़ी कश्तियाँ जलाने की। सो पाण सभी ॼाणूं था त पीपल्स पार्टी शरीके जुर्म रही आहे ऐं सदर आसिफ अली ज़रदारी सिंधु दरिया मां कैनाल कढण जी मंज़ूरी ॾिनी। हर बाशऊर माण्हू खे ख़बर आहे त वफ़ाक़ी हुकूमत पीपीए जे सहारे ते बीठल आहे। ॿिए पासे इहा बि ख़बर आहे त कैनालनि जी मंज़ूरी ज़रदारी पाण ई ॾिनी आहे। उन बावजूदि पीपल्स पार्टी जो एहतिजाज वारो ड्रामो करणु केॾो न अजीब लॻे थो। इन हूंदे बि जेकॾहिं के माण्हू पीपल्स पार्टी जे एहतिजाजनि में शरीक थी रहिया आहिनि त पोइ पक सम्झो उन्हनि जा बि के मुफ़ाद हूंदा। सिंध जो हर माण्हू भली भित जॾहिं ॼाणे चुको आहे त शरीके जुर्म कहिड़ा आहिनि, उन बावजूदि उन ड्रामे में शरीक थियणु यकीनन शरीके जुर्म वांगुरु आहे। सॼी सिंध इहो बि ॼाणे थी त के मजबूरियुनि ऐं बेवसी विचां जॾहिं एहतिजाज में शरीक थींदा उहे फेसबुक ते पंहिंजी तस्वीर रखी बि कोन सघंदा ऐं इहो चई न सघंदा त असां बि एहतिजाज में शरीक हुआसीं। ॿिए पासे उहा सिंध आहे जेका वॾे वाक़े अॼु बि चए थी त कैनाल न खपनि, कैनाल न खपनि। हिकु पासे सिंध जो उहो तबिको आहे जेको मरायत याफ़्ता आहे, जेको हुक्मरान जी सूरत में आहे, जेको उन्हनि जी मशीरनि सलाहकारनि जी सूरत में आहे ऐं जेको पीपी जे जियारनि जी सूरत में आहे, जिन हमेशह अवाम जा टैक्स चोरी कया आहिनि। ऐं ॿिए पासे उहे मिसकीन माण्हू आहिनि जिन लाइ धरती दीन धर्म रही आहे, जिन जो पसाह सिंधु में आहे। उहे जेके सिंधु खे अॼु बि साह वांगुरु भाइनि था ऐं धरती खे माउ सम्झनि था, सच इहो ई आहे उहे माण्हू धरती लाइ सिर ॾियण खां केॿाईंदा बि न आहिनि। हिकु पासे पीपल्स पार्टी इहा दावा करे थी त कैनाल न पिया ठहनि त ॿिए पासे वरी एहतिजाज वारो ड्रामो बि करे पई ऐं टे पासे वरी सॼी सिंध अंदरि एहतिजाज कंदड़नि मथां केस दाख़िल कया वञनि था। कंडियारो में 14 क़ौमी कारकुननि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ जेके इल्ज़ाम हणी केस दाख़िल कयो वियो आहे उहे बि केॾा न अजीब आहिनि। उहे कारकुन जेके हथें ख़ाली हुआ उन्हनि लाइ चयो वियो आहे त उन्हनि जे हथनि में लोहनि जूं सीखूं हुयूं ऐं उन्हनि जे हथनि में डंडा हुआ ऐं उन्हनि इहो बि चयो आहे त उन्हनि क़ौमी कारकुननि पाकिस्तान जे झंडे जी बेहुरमती करण जी कोशिशि कई। पाण सभई भली भित ॼाणूं था त एहतिजाजी तहरीक में जॾहिं बि क़ौमी कारकुन एहतिजाजी मुज़ाहिरा कंदा आहिनि तॾहिं हुननि वटि सिंध जो ॻाढ़ो झंडो हूंदो आहे। हू पाकिस्तान जो झंडो कॾहिं बि न आहिनि खणंदा। हू बि जिन माण्हुनि जे मुहबतनि जो महवर सिंध हुजे ऐं हू सिंध जो झंडो खणी जदोजहद जी मैदान में निकितल हुजनि, तॾहिं हुननि खे को ॿियो झंडो खणण जी तमना कॾहिं बि नाहे थींदी। इन जे करे इन्हनि केसनि खे फौरी तौर वापसि वरितो वञे ऐं अॼु जेके एहतिजाज थी रहिया आहिनि उन्हनि एहतिजाजनि ते बि नज़रसानी कई वञे ऐं ॾिठो वञे त उन्हनि में कहिड़ा कहिड़ा शरीक हुआ। सो दोस्तो, हीउ वक़्तु आहे धरती सां बीहण जो ऐं धरती सां मल्हाइण जो। अचो त धरती सां मुहबत कंदड़नि में शुमार थियूं
अचो त उन्हनि में लेखिया वञूं जेके हर हाल में धरती सां गॾु बीठल हुआ, ऐं अचो त पाण उन्हनि माण्हुनि खे बि पंहिंजे कतारनि मां कढी छॾियूं जेके माण्हू अॼु बि इक़्तदार जे लालच में इक़्तदार धड़ियुनि सां गॾु बीठल आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। हिन वक़्तु जॾहिं आऊं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां सां मुखातिब आहियां, उन वक़्तु मौसमियात खाते पारां सिंध जे 15 ज़िलनि में ॾुकार जो अलर्ट जारी कयो वियो आहे। घोटकी, सखर, लाड़काणे, नुशहर फिरोज़, जेकमाबाद, सागढ़ ऐं ॿियनि इलाइक़नि खे ॾुकार सटियल इलाइक़ो करार ॾिनो वियो आहे। पाणी जी अणहूंद उन लेवल ते वञी पहुती आहे जिते हाणे पीअण लाइ बि शायदि पाणी न मिली सघे। ॿिए पासे जॾहिं पंजाब सिंध जे पाणी जो हिसो हड़प करे रहियो आहे, तॾहिं हुकुमरान उन्हनि बाबति कुझु बि चवण लाइ तयारु न आहिनि। केतिरा इलाइक़ा आहिनि जिन में पाणी संगीन सूरत हाल इख़्तियार करे वियो आहे। हाणे त पीअण लाइ बि पाणी अणलभ थींदो पियो वञे। ख़ासि तौर ते सिंध जी सामूंडी पटी त ॾुकार जे वर चढ़ी चुकी आहे। उते इंतिहाई सूरत हाल संगीन आहे। मीरपुर, साकरे, केटी बंदर ऐं खारो छाण ताईं मुख़्तलिफ़ वाहन ऐं शाखनि में हाणे त पाणी बि नाहे बचियो। पुछड़ी ताईं पाणी न पुॼण जे करे सामूंडी पटी तोड़े कोहिस्तानी पटी में जर जो पाणी बि खारो थियणु लॻो आहे। कोहिस्तानी पटी मां बि बरसाति जो पाणी ख़तमु थियण करे ॾुकारी हालतूं पैदा थियणु लॻियूं आहिनि, जंहिं करे रहवासी पीअण जे पाणी लाइ परेशान थी विया आहिनि। सिंधू दरिया ते तकरारी कैनाल कढण वारो वफ़ाक़ी हुकूमत जो ज़िद बरक़रार आहे, पर जेकॾहिं ॾिसिजे त इंतिज़ामी तौरु हुकूमत के बि क़दम खणण लाइ तयारु अॼु बि कोन्हे। हिकु पासे पाणी जी खोड़ जे करे सिंध सुके पई त ॿिए पासे वरी बलूचिस्तान खे अहिड़ियुनि हालतुनि जे वर चाढ़ियो वियो आहे जो बलूचिस्तान हाणे मज़ाहिम जो मर्कज़ बणिजी रहियो आहे। बलूचिस्तान मां महारंग बलोच जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ जॾहिं काल्ह कराची में एहतजाज कयो वियो, तॾहिं सिंध हुकूमत कराची में कलम 144 लागू कंदे एहतजाजनि ते बि पाबंदी हणी छॾी ऐं पोइ कलम 144 जे भञकड़ी जी इल्ज़ाम में बलोच औरतुनि मथां वैशाणो तशदुद करे उन्हनि खे खंभे खंयो वियो। बलूचिस्तान मसइले खे अक़ल खां आरी हुकूमत न बेरे त नाहे सघी, पर मुसलसल बलूचिस्तान मसइले खे ख़राब कंदी रही आहे। क्वेटा में एहतजाज कंदड़ बलोच यकजहती कमेटी जी सरबराह डॉक्टर महारंग बलोच खे दहशतगर्दी जे इल्ज़ामनि हेठि जेल हवाले कयो वियो आहे। उहा अलॻि ॻाल्हि आहे जो उनखे अञा ताईं अदालत में बि पेश नाहे कयो वियो। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा थी रहिया आहिनि। उते कराची में बि एहतजाज कयो वियो, पर एहतजाज कंदड़नि मथां पुलिस बिल्कुलु ईअं कड़की पई जीअं हमेशह मुज़ाहिरीन मथां कड़कंदी रही आहे। सुवाल इहो आहे त हुकूमत जो या वरी पुलिस जो बीटो रवैयो छा लाइ रहियो आहे। अॼु जॾहिं सॼी सिंध अंदरि पीपल्स पार्टी पारां मुज़ाहिरा कया पिया वञनि, तॾहिं इहा बि हक़ीक़त आहे त पुलिस उन्हनि एहतजाजी मुज़ाहिरनि खे प्रोटोकॉल ॾींदी, पर हक़नि जे हासिलात लाइ केरु माण्हू पाकिस्तान में एहतजाज करे थो। ख़ासि करे मज़लूम तबक़ा जॾहिं बि एहतजाज कंदा आहिनि त उन्हनि ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं कयूं वेंदियूं आहिनि। काल्ह मिठी में हिकिड़ी वीडियो पिणु वायरल थी आहे जंहिंमें सिहत खाते जो मुलाज़िम एहतजाज करे रहियो आहे त उनखे SHO धमकियूं ॾेई रहियो आहे त तुंहिंजे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वेंदो। बलूचिस्तान जी सूरत हाल ते हुकूमत खे गोलमेज़ कॉन्फ्रेंस कोठाइणु घुरिजे। समूरी सियासी क़यादत खे वेही ही मसइलो हल करण जो कोशिशूं करणु घुरिजनि। उनखां अॻु जो घणी देरि थी वञे। सियासी डायलॉग लाइ बहरहाल असांजी सियासी हुकूमत खे अकुल ऐं फ़हम खां कमु वठिणो पवंदो। हर मसइले जो हल ॻाल्हियूं ई हुजनि थियूं ऐं उहे ॻाल्हियूं हक़ीक़ी माना में थियणु घुरिजनि, न कि मयार लाहिण लाइ। रमज़ान महीने जो आख़िरी ॾहाको बि शुरू थी चुको आहे, पर अञा ताईं महांगाई ते ज़ाब्ते लाइ हुकूमत के बि क़दम नाहिनि खंया।
रमज़ानुल मुबारक जे बाबरकत महीने में बि असांजी हुकूमत बाज़ारनि ऐं मार्केटनि में आम वाहिपे जे शयुनि जे अघनि ते ज़ाब्तो आणण वारनि दावाउनि में नाकाम रही आहे। समूरो महीनो भाॼियुनि तोड़े आम वाहिपे जे शयुनि जे अघनि में को बि इस्तेकाम न अची सघियो। मथां वरी ईद अचण खां अॻु हिकु भेरो ॿीहर माण्हुनि इहे दाहूं करणु शुरू कयूं आहिनि त बाज़ारनि में ख़रीदारी लाइ वञूं था त शयूं असांजी पहुच खां हाणे परे थी रहियूं आहिनि। जेकॾहिं ॾिसिजे त असांजे मुल्क अंदरि महांगाई हिकु संगीन मसइलो बणियलु आहे। आम वाहिपे जूं शयूं एतिरियूं महांगियूं थी वियूं आहिनि जो आम माण्हू जी पहुच खां बि परे आहिनि। जॾहिं महांगाई एतिरी वधी वञे तॾहिं तसवुरु कयो त ग़रीब माण्हू ईद कीअं करे सघंदा। छा हुकूमत ईद रिलीफ लाइ के क़दम खंया आहिनि? दुनिया जे मुल्कनि में सदाईं ईअं थींदो आहे। जॾहिं बि अहिड़ा के मज़हबी त्योहार ईंदा आहिनि तॾहिं आम वाहिपे जे शयुनि जा अघ घटिजी वेंदा आहिनि ऐं माण्हुनि खे रिलीफ ॾिनो वेंदो आहे त जीअं उहे ईदूं ऐं ख़ुशियूं करे सघनि। पर असांजे मुल्क में हमेशह ईअं थियो आहे जॾहिं बि ईदनि जा ॾिहाड़ा ईंदा आहिनि तॾहिं आम वाहिपे जे शयुनि जा अघ वधी वेंदा आहिनि। अवाम खे किथे बि को रिलीफ नाहे ॾिनो वेंदो। हुजणु त ईअं घुरिजे जो अवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे त जीअं आम माण्हू ख़ुशियुनि खां महरूम न रही सघे। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। दरिया बचाइण लाइ सिंध में हलंदड़ जदोजहद बाबति नामियारो लेखक निसार लगारी लिखे थो, MRD जी तहरीक खां पोइ ॼण सिंध थकिजी पई हुई, छो त MRD तहरीक जो समूरो वज़न सिंध खे उन जे कारकुननि खे बर्दाश्त करणो पियो हो। एतिरी जदोजहद जे नतीजे में जमहूरियत बहाल न थी, पर मोहतरमा बेनज़ीर भुट्टो आमरे सां मुफ़ाहिमत कई। जमहूरियत दुश्मननि खे जमहूरियत जा तमग़ा ॾिना। जनरल असलम बेग खे जमहूरियत जो इनाम ॾिनो वियो। जमहूरी जदोजहद खे ज़बरदस्त खंजर हयो वियो। अवाम इहो सम्झो त जमहूरियत जा आम माण्हुनि खे बि फ़ाइदा थींदा। तालीम, सिहत, रोज़गार, बुनियादी इंसानी हक़नि जहिड़ियूं सहूलियतूं मुहैया थींदियूं ऐं उन लाइ कम कया वेंदा। शागिर्द यूनियन तां पाबंदी ख़तमु थींदी। उहो कुझु न थियो। सिंध जे क़ौमी हक़नि ते राताहन जो सिलसिलो जारी रहियो। ईअं सिंध वरी कालाबाग डैम, ग्रेटर थल कैनाल ख़िलाफ़ निकिती ज़बरदस्त तहरीक हली। मुशरफ जी फ़ौजी आमरियत उन्ही तहरीक जे करे कमज़ोर थी वई। कालाबाग डैम तां ख़ामोशी सां हथ खणी वई। पीपल्स पार्टी जी वरी हिमायत उन वक़्तु थी जॾहिं 27 डिसंबर ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे रावलपिंडी में शहीद कयो वियो। सिंध जो माण्हू निकिरी आयो, उन मुख़्तसर तारीख़ी रद्द अमल ॾेखारियो। उहो हमेशह यादि रखियो वेंदो। मोहतरमा जी शहादत ते तहरीक खे रोकण लाइ पीपल्स पार्टी खे इक़्तिदार ॾिनो वियो। हिन वक़्त ताईं मुसलसल 17 सालनि खां इक़्तिदार पीपल्स पार्टी वटि आहे। उहा 17 सालनि खां सिंध जे अच्छे कारे जी मालिक आहे। हुननि MQM खे राज़ी करण लाइ ॿिटो मकानी निज़ाम आंदो। उन ते वरी सिंध निकिरी पई। पीपल्स पार्टी खे वरी पोइते हटणो पियो। बहरिया टाउन ऐं कराची जे ॿेटनि ते बि पीपल्स पार्टी खे पोइते हटणो पियो। सिंध सां हुक्मरान तबक़े जूं उरह ज़ोरायूं जारी रहियूं। हाणे वरी ग्रीन पाकिस्तान जे नाले ते सिंधू दरिया मथां 6 नवां कैनाल ठाहिण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जंहिंजो मतिलबु आहे त हीउ कालाबाग डैम ग्रेटर थल कैनाल खां बि वॾो कमु आहे। सिंध मुसलसल इन्हनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ दाहूं कंदी आई आहे, पर हाणे ॻाल्हि बर्दाश्त खां ॿाहिरि थी वई आहे। कैनालनि जी अॾावत ख़िलाफ़ सिंध में जेका तहरीक शुरू थी आहे उहा तमामु घणी सघारी थी चुकी आहे। 5 महीना थी चुका आहिनि। हर गुज़रंदड़ ॾींहुं तहरीक वधीक अवामी थी रही आहे। हिन वक़्तु रमज़ान शरीफ़ आहे। उन बावजूदि सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में एहतिजाजी रैलियुनि जो मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी आहे। ईद खां पोइ ही एहतिजाजी मुज़ाहिरा तेज़ थी वेंदा। तहरीकनि जो कमु इहो हूंदो आहे त आम माण्हू खे सियासत जे अमल मां गुज़ारे। इहो कमु हिन वक़्तु तेज़ थी रहियो आहे। कालाबाग डैम, ग्रेटर थल कैनाल ख़िलाफ़ तहरीक में शागिर्द, वकील, उस्ताद,
वॾे पैमाने ते शामिल न हुआ, पर हिन वक़्तु समाज जो को हिसो न आहे जेको तहरीक जो हिसो न थी रहियो हुजे। वॾा मेड़ाका रैलियूं निकिरी रहियूं आहिनि। आहिस्ते आहिस्ते लहरूं लहरूं थी हीअ कैनाल ख़िलाफ़ तहरीक हिकु वॾी ज़बरदस्त तहरीक में तब्दील थी रही आहे। हिन वक़्त बि काफ़ी माण्हुनि खे हिन जो अंदाज़ो न आहे। सिंध लॻे थो अॻियां पोयां थक सभ लाहिण जे मूड में आहे। आवाम हाणे अॻियां अॻियां आहे। सियासी जमायतूं पोयां हली रहियूं आहिनि। हीअ तहरीक अॻिते हली पुरतशदुद बि थी सघे थी। मुल्क जी मरकज़ी सियासत सां हाणे सिंध जी अवाम खे का दिलचस्पी न आहे। वफ़ाक़ी सियासत खां बि अवाम परे निकिरी वियो आहे। पीपल्स पार्टी जेका असल हाकमनि खे सिंध जे हवाले सां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुतमइन करे वरितो हो, उन जी सियासत बि सिंध में ख़तमु थी चुकी आहे। सिंध जे शहरनि रोडनि रस्तनि ॻोठनि में अवाम दोस्त तरक़ी पसंद क़ौम परस्त धुरियुनि जो बयानियो फतह हासिल करे चुको आहे। पीपल्स पार्टी हाणे अवाम अंदरि वञण जहिड़ी नाहे रही। पीपल्स पार्टी जी बदतरीन हुक्मरानी सियासत जो अंत अची चुको आहे। उहो अंदाज़ो न हो त कैनालनि जे मसइले ते पीपल्स पार्टी आइन फाउल खेॾी पंहिंजी सियासत खे सिंध में दफ़न करे छॾींदी। सिंध हाणे नए सफ़र तरफ़ रवां दवां आहे। हुक्मरान तबिके खे पंहिंजे इक़्तिदारी ख़फ़न सबबि उनजो को अंदाज़ो बि न आहे। हिन सफ़र जो आगाज़ थी चुको आहे। वकील, शागिर्द, हारी, मज़दूर, पोरित, उस्ताद, वॾी ॻाल्हि ते स्कूलनि जा शागिर्द हिन तहरीक जो हिसो बणिजी रहिया आहिनि। औरतूं बि शामिल थी रहियूं आहिनि। हिननि सभिनी मामलनि सिंध खे हिकु क़ौमी तजसूस में आंदो आहे। क़ौमी तजसीम थी वई आहे। उन जे करे ख़ौफ़ जो जेको माहौल हो उहो बि ख़तमु थी चुको आहे। माण्हुनि में उत्साह वधी रहियो आहे। 6 जून 2022 ते बि बेरिया टाउन ख़िलाफ़ सिंध जे पुरमन एहतजाज खे पुरतशदुद कयो वियो। मूं उन वक़्तु बि लिखियो हो त हीअ 6 जून तारीख़ी साबित थींदी। हिन तशदुद जो रद्द अमल ईंदो। भले थोरो वक़्तु लॻे, उहो हाणे थी वियो आहे। हिते हुक्मरान हमेशह नाकाम थिया आहिनि। उन्हनि हमेशह ताक़त जो बेइंतहा इस्तेमालु कयो आहे। हिन वक़्तु बि इहो चवनि पिया त हिननि तहरीकनि खे ताक़त सां ख़तमु करे छॾींदासूं, पर हुननि तारीख़ मां को सबक़ नाहे पिरायो। हुननि जी का ग़लती वॾो ममण मचाए सघे थी, पर हुननि खे इन जी का परवाह न आहे। हाणे ईद खां पोइ अप्रैल मई 2025 में हिते उभरंदड़ तहरीकनि खे तमामु तेज़ी सां सघारो थींदे ॾिसंदासूं। बलूचिस्तान, ख़ैबर पख्तूनख्वा, ख़ुदि पंजाब अॻी सियासी समाजी इंतशार तहरीकनि जे वर चढ़ियल आहिनि। बलूचिस्तान त हाणे कंट्रोल थियण खां अॻिते निकिरी चुको आहे। उते आख़िरी ऑपरेशन हूंदो। सिंध ख़ामोश हुई, उनखे बि सियासी तहरीक तरफ़ हुक्मरान तबिका वठी आया आहिनि। इहो भलो थियो आहे। आम माण्हू सियासी थी रहियो आहे। हुक्मरान तबिकनि सिंधू दरिया ते तकरारी कैनालनि जो कमु जारी रखियो त पोइ हीअ वफ़ाक़ जबरी इलाहाक जी सूरत आहे, जेको घणो वक़्तु हली न सघंदो। अवाम तहरीकनि में तमामु घणो सिखंदो आहे। अहिड़ो आम हालतनि में कॾहिं बि सिखी न आहे सघंदो। रियासत सियासत जे मैदान में तबक़ाती, क़ौमी, जमहूरी फ़र्क़ बि इन्हनि मरहलनि में सिखंदो आहे। सिंध जे अवाम जी हिन वक़्तु कैनालनि ख़िलाफ़ जी फतह यकीनी आहे, छो त हुक्मरान अवाम जो एतमाद वञाए वेठा आहिनि। सिंध जो अवाम पुरमन तरीक़े सां लखनि जे तइदाद में मुसलसल एहतजाज कंदो आयो त हीअ हुक्मरान कुझु न करे सघंदा। उन लाइ जेतिरो मुनज़म रहिजे बहितर आहे। ऐं पुरमन तरीक़े सां अवाम जी हिन तहरीक खे मुसलसिल अॻिते वधाईंदो अचिजे। हुक्मरान तबिका अॻी बलूचिस्तान, ख़ैबर पख्तूनख्वा में फाथल आहिनि। उन करे हिते जमहूरी तरीक़े जी जदोजहद अवाम खे मुसलसल तहरीक में रखण वारी सोच सिंध जी जदोजहद खे नतीजा ख़ेज़ सूरतहाल तरफ़ वठी वेंदी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब, अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में हाणे वर्क वरायूं था याद माज़ी जा। वारी वांगुरु हथनि मां खिसकी वियल लम्हनि जी यादि, सियासत जे सैर में वञाइजी वियल माण्हुनि जो ज़िक्र, गुज़री वियल लम्हनि जा पड़ाॾा। जी हा, नाम्यारे लेखक
आफ़ताब मेमण जे किताब जीवन सफ़र जा वर्क वरायूं था ऐं पेश करियूं था संदसि आत्मकथा जी 22वीं क़िस्त। मियां मंज़ूर वटू सां मुंहिंजी मुलाक़ात उन्हनि ॾींहंनि खां हुई जॾहिं पाण ज़िले काउंसिल जो चेयरमैन हुयो ऐं तहरीक इस्तक़लाल में शामिल थियो हुयो। एयर मार्शल असगर ख़ान तहरीक इस्तक़लाल पार्टी ठाहिण जो ऐलान कयो त उन वक़्तु मियां नवाज़ शरीफ़, मियां मंज़ूर वटू, निसार खोड़ो, मोरूजा जमाली ऐं काफ़ी ॿिया संदसि पार्टी में शामिल थिया हुआ। एयर मार्शल ऐं आसिफ़ फसीउद्दीन वर्दग खां सवाइ ॿिया सभु पार्टी छॾे विया ऐं पंहिंजी पंहिंजी जाइ ते सियासत में हैवी वेट थी उहिदा माणियाऊं। सिर्फ़ एयर मार्शल ऐं आसिफ़ फसीउद्दीन बीठा रहिया। हिकु ॾींहुं मियां सां मिलण संदसि घर वियुसि। मियां स्पीकर पंजाब असेंबली हुयो। संदसि सरकारी घर माल रोड ते हुयो। फौरी अंदरि घुरायो वियो। मियां साहिबु कुझु मेंबरान असेंबली सां गॾु वेठो हुयो। थोरी देरि में उन्हनि खे चयाईं त सिंध खां दोस्त आयो आहे, पाण वरी शाम जो मिलंदासीं ऐं मुंहिंजो हथ झले रिहाइशगाह जी ऑफिस खां अंदरि ड्राइंग रूम में वठी वियो। मंझंदि जी मानी इसरार करे खारायईं। फोर्ट अब्बास में रहंदे बि साणुसि राब्तो रहियो हुयो। खेसि मुंहिंजे बारे में ॼाण हुई, पर पोइ बि पाण ई चयाईं त मेमण साईं, डैम जी ऑफिसर लाइ सेक्शन ऑफिसर जी पोस्ट ठहे कोन थी, तव्हांखे किथे AC लॻणु खपे। सही था चओ, मूं कोशिशि बि कई त सादकाबाद खां वठी मुल्तान ताईं किथे बि रेलवे लाइन ते पोस्ट कनि, पर कोन थी वराणियमि। मियां साहिबु सिर्फ़ु कंध सां हकार कई ऐं मौज़ू खे मटायो। मूंखे हैरत थी जॾहिं 2 ॾींहंनि खां पोइ मूंखे एडिशनल चीफ सेक्रेटरी घुराए चयो त असां तव्हां लाइ सादकाबाद ऐं लोधरा पोस्टिंग जो सोचियो हुयो, पर सादकाबाद में ताज़ो ई AC वियो आहे, तंहिं करे तव्हांखे लोधरा मोकिलियूं था। ऑर्डर थी वियो आहे। स्पीकर साहिब खे बि ॿुधाए छॾिजो। मूं महिरबानी चई ऐं संदसि कमरे मां ॿाहिरि निकिरी डिप्टी सेक्रेटरी वटि वियुसि ऐं उतां ऑर्डर जी कापी खणी पहिरियां घर वियुमि। घरवारी खे ॿुधायमि। शाम जो मियां मंसूर अहमद वटू ॾे संदसि थोरा मञण लाइ वियुमि त मुश्किंदे चयाईं, मेमण साईं, तव्हां जहिड़े माण्हू जी एतिरी ख़िदमत करे सघूं था। मूंखे ख़्यालु हुयो त तव्हांखे पंहिंजे इलाइक़े में वठी वञा, पर तव्हांखे सिंध जे वेझो रहणु पसंदि हुयो। 2-3 ॾींहंनि में सामान ॿधी ट्रक में लोधरा मोकिलाए मोटर कार में ॿारनि खे वठी लोधरा रवानो थियमि। लोधरा वियमि पए त ख़बर पई त सदीक़ ख़ान कांजू लोधरा जो MNA आहे ऐं वज़ीर अज़म मोहम्मद ख़ान जुणेजे जे 5 प्यारनि में शामिल आहे। सदीक़ ख़ान सां मुलाक़ात हुई, पर दोस्ती कोन हुई। अलबत्ता मुंहिंजे काफ़ी दोस्तनि जो दोस्त हुयो। चलो शुक्र, दोस्तनि में ई त वञा पियो। जनवरी 1985 में नाणे खाते जे सेक्शन ऑफिसर मां मुंहिंजी बदिली लोधरा ज़िले मुल्तान में थी। लोधरा वेंदे वेल मूंखे 2 ॻाल्हियूं ख़ुशाइंद लॻियूं। हिकु त मुल्तान तोड़े बहावलपुर बिल्कुलु वेझो आहिनि। बहावलपुर त मुर्गो 15 मिंटनि जे फ़ासिले ते ऐं मुल्तान वरी मुने कलाक खनि जो पंधु हो। ॿियो त मक़ामी MNA सदीक़ ख़ान कांजू मुंहिंजे दोस्तनि जे हल्के में हो, पर लोधरा वेंदे ई मुंहिंजी वाक़फ़ियत ऐं दोस्ती बहावलपुर ऐं मुल्तान डिवीज़न जे काफ़ी सरकर्दा सियासतदाननि ऐं असेंबली मेंबरनि सां थी। मुल्तान जा माण्हू न सिर्फ़ु सुखिया सताबा, पर महिमान नवाज़ ऐं ख़र्च जा ख़ान आहिनि। अक्सर जूं लाहौर, इस्लामाबाद, मरी ऐं नथिया गली में बि कोठियूं हूंदियूं हुयूं। जीअं असांजे उत्तर सिंध जे तोड़े रहीम यार ख़ान ज़िले जे काफ़ी वॾेरनि घराणनि जूं कोठियूं कोयटा में हूंदियूं हुयूं, जिते या त संदन ॿार कोयटा ग्रामर स्कूल में पढ़ंदा हुआ, या वरी गर्मी जे मोकिलण में हीअ साहिबान लॾा खयों कोयटा जी थधी वादी में आराम कंदा हुआ। हाणे त न उहो कोयटा रहियो, न ई गर्मियुनि में कोयटा जी थधि जिते पखा कोन हूंदा हुआ, हाणे उते एयर कंडीशनर था हलनि। लोधरा में गुज़ारियल 2 साल ॾाढा दिलचस्प हुआ ऐं मज़ेदार वाक़ियुनि सां भरपूर हुआ। लोधरा मां 2 MNA हुआ, लोधरा, गोगड़ा ऐं कुझु ॿिए इलाइक़े मां। यूसुफ रज़ा गिलानी MNA हो त दुनियापुर करोड़ पक्का मां सदीक़ ख़ान कांजू, जिंद वॾा बलोच शाह मोहम्मद जोया ऐं मलिक तैयब ख़ान MPA हुआ। जिंद वॾा अणपढ़ियल हो ऐं घणो करे आफ़ीम ज़री वठंदो हो। हाणोकी टही खे ख़बरकार हूंदी, पर हक़ीक़त हीअ आहे त कंहिं वक़्तु ख़ानदान ऐं अशराफ़ इलाज तौर बि आफ़ीम ज़री इस्तेमालु कंदा हुआ। माइरूं बि निढड़नि ॿारनि खे आफ़ीम जी ॾोॾी
खे काढ़े सुती करे ॾींदियूं हुयूं। अशराफिया में शराब पीअण जो रिवाज अंग्रेज़नि ऐं कंहिं हद ताईं मुग़लनि विधो। अॼु बि राजस्थान ऐं जैसलमेर जी सरहद जे ॿिन्ही पासे आफ़ीम ज़री चूसण या खीर सां कुश्तो सम्झी वापराइण जो रिवाज हलियो अचे। बलोच हुआ बलोची मक़ामी सराइकी खे साथ ॾींदा हुआ। माण्हू बि अशराफ हो। संस हल्के में जे कंहिं सां बेवाजिबी थींदी हुई त जिंद वॾा बलोच उन जो तदारक कंदो हो। धुरियूं पुलिस वटि वञण बजाए जिंद वॾे वटि फ़ैसिलो कराइणु पसंदि कंदियूं हुयूं ऐं पुलिस बि एतिराज़ु कोन कंदी हुई। केतिरनि ई फ़ैसिलनि में जॾहिं को ॾोह क़ाबिल दस्त अंदाज़ी पुलिस थींदो हो त जिंद वॾा पाण राजनि जे रूबरू पुलिस घुराए ॾोहारी खे पुलिस जे हवाले करे खेनि केस दर्ज करण लाइ चवंदो हो। मुलज़म ऐं सदन ख़ानदान वारा बि इन ते ख़ुशि हूंदा हुआ जो पुलिस जी चटी रिश्वत ॿधा मार मोचड़े मां जान आज़ादु थी वेंदी हुई। सिर्फ़ क़ानून जी राह रहिजी वई जंहिं ते हली बि आख़िर में वॾेरो धुरियुनि में राज़ीनामो कराए वेंदो हो। ईअं ॾोहारी ते ॾोह बि साबित थींदो हो, सज़ा बि काटींदो हो त राजूणी बि थींदी हुई ऐं धुरियुनि खे बि तसली थींदी हुई। केरोड़ पका जे पासे जोया बिरादरी नून कांजू ऐं मुहाजिर आबादगारनि जो काफ़ी असरु हो, पर उतां सिद्दीक़ ख़ान कांजू घणो करे MNA थींदो हो। ईअं ई हिकु सूबाई हल्के तां शाह मोहम्मद जोया मेंबर चूंडियो हो। शाह मोहम्मद जोया पको मोमिन हो। महरम में लखें रुपया ख़र्च करे मशहूरु ज़ाकिर घुराईंदो हो ऐं मरसिया ख़ानी तोड़े मातम में शाह मोहम्मद जोए जो इंतज़ाम ॾिसण वटां हूंदो हो। मूंखे त निंढपण खां मीरपुर ख़ासि शहर में ॾिठल नाई ॾहीं जे मातम में सोज़ ख़ानी अहिड़ो त मोहियो हो जो अहल तशी न हूंदे बि मरसिया ॿुधंदो हुउमि ऐं मातामियुनि सां पंध हलंदो हुउमि। सराइकीअ जहिड़ी मिठड़ी ॿोली में मरसिया ऐं नुहा ख़ानी ॿुधण लाइ शाह मोहम्मद जोया ॾे वेंदो हुउमि। मरसिया ख़ानी लाइ ज़ाइफ़ान जो जथो अंदरि ज़नान खाने में हूंदो हो, पर मर्दाने में बि आवाज़ु चिटो ॿुधण में ईंदो हो। मर्दाने में घर जे ऐं पाड़ जे कुझु मर्दनि सां गॾु वेठो ॿुधंदो हुउमि ऐं हंजूं हारे रोंदो हुउमि। आले रसूल ऐं औलाद अली ते थियल नाहक जे दास्तान ते त हर बनी बशर जो हाव ॾरी थो पवे। सुकरात अकेले सिर हो जो ज़हर जो प्यालो पीताईं। इमाम आली मक़ाम त वक़्त जे जाह जबरू जे साम्हूं अहलो औलाद सूदो सीनो सफ़र कयो बीठो। कुंदर कुठा मैदान में हिकु ॾींहुं जे घोट बि रत सां लाऊं लधियूं। शहज़ादनि अज़न इलाही सम्झी पाण खे क़ुर्बानी लाइ पेश कयो। राह वफ़ा में अहिड़ी क़ुर्बानी जो मिसाल कोन थो मिले। लोधरा में रहंदे यूसुफ रज़ा गिलानी सां बि मुलाक़ात रही। मखदूम साहिब रेलवे जो वज़ीर बि हो त लोधरा मां MNA बि। डॉक्टर अमीर नाले हिकु मक़ामी माण्हू फ़ोन करे ॿुधायो त मखदूम साहिब लोधरा अचे पियो। मूं वटि नाश्तो अथसि, तव्हां बि महिरबानी करे अचिजो। मूं डॉक्टर साहिब खे त कुझु कोन चयो, पर दिलि में इरादो कयुमि त कोन वेंदमि। उन ॾींहुं आऊं पड़ताल जे बहाने शहर खां ॿाहिरि हलियो वियुमि। मखदूम साहिबु आयो। डॉक्टर अमीर मूं लाइ फ़ोन कई ऐं माण्हू मोकिलियो। आऊं हुजां त मिलां। मखदूम साहिबु मंझंदि धारे वापसि हलियो वियो। शाम जो DC मुल्तान जो फ़ोन आयो ऐं चयाईं त मूं मखदूम खे नाराज़ करे छॾियो आहे ऐं हुन कमिश्नर मुल्तान तोड़े चीफ सेक्रेटरी खे मुंहिंजी शिकायत कई आहे। खेसि सॼी ॻाल्हि ॿुधायमि ऐं चयमि त आऊं हिते सरकार जो नुमाइंदो आहियां। जे सरकार मूंखे ईअं प्राइवेट माण्हू जे उताक ते घुराए बेतौकीर कंदी त आऊं कोन वेंदमि, भल त मखदूम साहिबु नाराज़ थिए। DC खे ॻाल्हि सम्झ में आई ऐं वणी बि। थोरी देरि में कमिश्नर जी फ़ोन आई। खेसि डिप्टी कमिश्नर सॼी ॻाल्हि ॿुधाए चुको हो। कमिश्नर शेख फरीदुद्दीन सिर्फ़ु इहो चयो त मखदूम साहिबु सुठो माण्हू आहे, मूंखे खपे त पाण खेसि फ़ोन करे इहा शिकायत कयां। मूं ईअं ई कयो। यूसुफ रज़ा गिलानी ॻाल्हि सम्झी वरिती ऐं चयाईं त आईंदा जॾहिं बि संस लोधरा अचण जो प्रोग्राम थींदो त हू पाण मूंखे इतलाह कंदो। लोधरा में रहंदे हिकु पासे सिद्दीक़ ख़ान कांजू, यूसुफ रज़ा गिलानी ऐं राना ताज नून MNA सां दोस्ती ऐं लह विचड़ थी त ॿिए तरफ़ हफ़्त ज़ुबान दरवेश मखदूम सिजाद हुसैन कुरैशी सां बि न्याज़मंदी थी। क़िबला मखदूम साहिब सां पीरी मुरीदी में बैत कोन हुअमि, पर हज़रत बहाउद्दीन ज़करिया ऐं संदन पोटे हज़रत शाह रुकुनुद्दीन आलम जी ख़ाक पा जो अक़ीदतमंद हुअमि। इन्ही निस्बत सां क़िबला मखदूम सिजाद हुसैन कुरैशी सां मिलण जो इश्तियाक़ थींदो हो, पर जॾहिं मुलाक़ात थी त संदन इख़लाक़, मुरवत, इल्म ऐं फ़ज़ीलत मूंखे संदन गर्विदा करे छॾियो। लोधरा जी सभु तहसील केरोड़ पका बि
अमलदारी में हुई, जिते न सिर्फ़ वञणु थींदो हो पर काफ़ी मान भरियल माण्हुनि सां ज़ाती वास्तो ऐं तालुक़ थी वियो। अज़हर जोयो हिकु बीठल सुठो ज़िमीदार बि हो त मिलनसार ऐं आधी माझी जो सॾ ते बीहण वारो चङो मुड़ुस बि हो। अज़हर सां ईअं वास्तो थियो जो कुझु हुजाइतो बि थी वियो। वटसि हिकु ख़ानदानी खुसे यानी मुल्तान जी जुती ठाहिण वारो हूंदो हो। ज़िद करे मूं ॾे वठी आयो। मूंखे त खुसे पाइण जो शौक़ु कोन हो, पर ख़बर हुअमि त बाबा साईं खे खुसो वणंदो आहे। हिकु दफ़ो चयाईं ॿिए त हिते जा खुसा मज़ेदार कोन आहिनि, मुल्तान वारे पासे खुसनि जा सुठा कारीगर आहिनि। अज़हर जो खुसे वारे कारीगर खे वठी आयो त पंहिंजा ऐं बाबा लाइ खुसा ठाहिरायमि। कारीगर ठाहे जॾहिं खणी आयो त उनखां अॻु मूं कंहिंखे खुसे में कारो ऐं साओ रंग ॾिठो जो मूंखे वणियो। मूं कारीगर खे चयो, हाणे मूं लाइ ॿ ॿिया खुसा ठाहे अचु जंहिंमें चांदी रंग सां गॾु साए रंग जे धागनि जी डिज़ाइन हुजे। हथ ॿधी उथी बीही रहियो। खुसा त तव्हांखे 10 ठाहे ॾियां, पर कारो ऐं साओ रंग कोन ठाहींदुसि। छो? हैरान थी पुछियमि। बसि साईं, आउं कोन ठाहींदुमि, जेका सज़ा ॾियो मूंखे क़बूलु आहे। हथ ॿधियो अञा बीठो। सबबु त ॿुधायो अबा। मूं तुंहिंजी ॻाल्हि कोन सम्झी, चयमि। हैरान थी मूं ॾे ॾिठाई। संदसि निहारण मां मूंखे ईअं लॻो ॼण हुनखे मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार कोन पियो आयो, पर नेठि ॻाट ऊचो कंदे हिकु अजीब कैफ़ियत वारे आवाज़ में चयाईं, साईं, मुंहिंजे आका जे उमामा ऐं कमली जो रंग आउं पेरनि में ॾिसां, मुंहिंजूं अखियूं न बंदि थी वञनि, आउं पंहिंजा हथ न वढी छॾियां। जीअं मूंखे इदराक थियो त नाले मिठे महबूब साईं सरकार दो आलम जे अमामे मुबारक जो रंग साओ हुयो ऐं सरकार खे असां कारी कमली वारो चवंदा आहियूं, जो संदन ओढ़ण जो कपिड़ो कारे रंग जो हूंदो हो, त मुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़नि जा आबशार वहण लॻा। सॼो जिस्म ॾकण लॻो। हीअ छा कयमि? सोचम बि कीअं? अहिड़ो बेवकूफ़ आहियां जो ख़बर ई कोन पियमि त कारे ऐं साए रंग जी कहिड़ी निस्बत आहे। उथी कारीगर खे भाकुर पातमि ऐं खांइसि माफ़ी वरितमि त मूंखां हीअ अणॼाणाई में थियो आहे। खेसि पंहिंजे लाइ दुआ घुरण लाइ अर्ज़ु कयमि। केरोड़ पका सब तहसील में नफ़रीअ तइदाद त असल सिरैकी ॻाल्हाईंदड़नि क़ौमनि जी हुई, पर शहर केरोड़ पका ऐं भरपासे में मुहाजिर आबादगार काफ़ी हुआ। उन्हनि में नवाब अमानुल्लाह बेग जो ख़ानदान मशहूरु हो ऐं वॾी ज़िमेदारी हुअनि। नवाब अमानुल्लाह जो भाइटियो नासिर बेग मिर्ज़ा मुंहिंजो सुठो दोस्त थी वियो। हिकु ॾींहुं हैरान थियमि जॾहिं नासिर बेग पुछो त जीमसाबाद किथे आहे। ॿुधायोमांसि ऐं पुछियोमांसि त छो थो पुछी? चयाईं, सर, असांजी ज़मीन जे एवज़ यूनिट त असां हिते वठी छॾिया। हाणे ख़बर पई आहे त ज़िले थरपारकर जे जीमसाबाद इलाइक़े में बि कंहिं तरीक़े सां इहे साॻिया यूनिट साॻे LR2 जे हवाले सां आयल आहिनि। केरु खणी आयो असांखे ख़बर न आहे, न ई असांजो वास्तो आहे। हीअ सेटलमेंट वारनि काफ़ी हंधनि ते इहे फ्रॉड कया आहिनि। तव्हांजे उहा ज़मीन रखण जी कयो त असां क्लेम लाइ वेड़ कयूं। आउं हैरान कोन थियुमि। खेसि प्यार सां इनकार में जवाबु ॾिनो। लोधरा में मुंहिंजो रेजिडेंट मैजिस्ट्रेट ग़ुलाम मुस्तफ़ा डोगर सुठे ज़िमीदार घराणे जो फ़र्द हो, बहादुर ऐं बेडपो सुठो दोस्त। मूं सिद्दीक़ ख़ान काजू MNA डिप्टी कमिश्नर मुल्तान तारिक महमूद ऐं कुझु ज़ाती दोस्तनि खां संदसि हमेशह तारीफ़ ॿुधी। पोइ त ख़बर पई त असांजा काफ़ी सीनियर, जिन में हफ़ीज़ुल्लाह इसाक़, वफ़ाक़ी सेक्रेटरी इम्तियाज़ मसरूर, फारूक हारून ऐं ॿिया शामिलु हुआ, से सभु डोगर खे संदसि कारकर्दगी ऐं बहादुरी जे करे पसंदि कंदा हुआ। वरी वॾी ख़ूबी इहा हुअसि त दोस्ती ऐं न्याज़मंदी उमिरि भर लाइ निभाईंदो हो। डोगर जो हिकु दोस्त हो चौधरी हमीदुल्लाह। चौधरी हमीदुल्लाह हिकु बहादुर, बेडपो ऐं बरजस्तो ऑफिसर हो। जॾहिं असिस्टेंट कमिश्नर हो त संदसि मथे में हिकु राशि नायल सूबेदार लॻो। SP ऐं DIG खे संदसि बदिली लाइ लिखियाईं। कमिश्नर ऐं डिप्टी कमिश्नर खे बि उन्हनि ख़तनि जी कापी मोकिलियाईं। कुझु न थियो। ॿियो बि को अहिड़ो मसइलो थियो। चौधरी इंतज़ार में हो तव्हांजो हिकु ॾींहुं DIG संदसि हद में का खुली कचहरी रखी। चौधरी हमीदुल्लाह फौरी तौर ते 144 ज़ाब्ता फ़ौजदारी तहत आर्डर कढी DIG ऐं SP खे पंहिंजे इलाइक़े हदनि में अचण खां मननामो जारी करे छॾियो। DIG ऐं SP ॾाढा वट खाधा। कमिश्नर खे चयाऊं हमीदुल्लाह वटि हिकु ई जवाबु हो, ही पुलिस वारा रिश्वत जो बाज़ार गरम कयो वेठा आहिनि। पुलिस वारे खां वठी DIG
सभु भताखोर ऐं ॾुहारियुनि जा साथारी आहिनि। हिते जे निढनि चोरनि खे त मूं सुठो सोघो कयो आहे, पर हिननि वॾनि चोरनि खे आऊं मुंहिंजे हदनि में अचणु कोन ॾींदमि। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नाम्यारे लेखक आफ़ताब मेमण जे लिखियल किताब जीवन सफ़र जी 22वीं क़िस्त। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देश परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।